कराची के अहम ख़बर वारियूं अदालती हुकुम ते इस्लामिया कॉलेज कराची के खाली कराइण वारो मामलो आहे। पुलिस अटाला पहुची विया। इम्कानी मज़ामत के मुंहुं ॾियण लाइ पुलिस जी वॾी नफ़री वाटर कैनन के इस्लामिया कॉलेज वटि मौजूद रखी वियो आहे। इस्लामिया कॉलेज 40 वरियनि खां प्राइवेट प्रॉपर्टी ते क़ाइमु थियल आहे। SHO जमशेद टाउन जो चवणु आहे त कॉलेज जो कब्ज़ो केस खटींदड़ ट्रस्टीज़ हवाले कयो वेंदो। ख़बर मां किरियूं पिया। अदालती हुकुम ते इस्लामिया कॉलेज कराची खां खाली कराइण वारो मामलो आहे। पुलिस अटाला पहुची विया आहिनि। इम्कानी मज़ामत के मुंहुं ॾियण लाइ पुलिस जी वॾी नफ़री वाटर कैनन के इस्लामिया कॉलेज वटि मौजूद रखियो वियो आहे। जॾहिं त अव्हांखे ॿुधायूं पिया इस्लामिया कॉलेज 40 वरियनि खां प्राइवेट प्रॉपर्टी ते क़ाइमु थियल आहे। SHO जमशेद टाउन जो इहो चवणु आहे। कॉलेज जो कब्ज़ो खटींदड़ ट्रस्टीज़ हवाले कयो वेंदो। ख़बर मां किरियूं पिया। अदालती हुकुम ते इस्लामिया कॉलेज कराची के खाली कराइण वारो मामलो आहे। पुलिस अटाला पहुची विया आहिनि। इम्कानी मज़ामत के मुंहुं ॾियण लाइ पुलिस जी वॾी नफ़री ऐं वाटर कैनन के इस्लामिया कॉलेज वटि मौजूद रखियो वियो आहे। इस्लामिया कॉलेज 40 वरियनि खां प्राइवेट प्रॉपर्टी ते क़ाइमु थियल आहे। SHO जमशेद टाउन जो चवणु आहे त कॉलेज जो कब्ज़ो केस खटींदड़ ट्रस्टीज़ हवाले कयो वेंदो। ख़बर मां किरियूं पिया। अदालती हुकुम ते इस्लामिया कॉलेज कराची के खाली कराइण वारो मामलो आहे। पुलिस अटाला पहुची विया आहिनि। इम्कानी मज़ामत के मुंहुं ॾियण लाइ पुलिस जी वॾी नफ़री पहुची वई आहे। इन हवाले सां कराची खां धरती TV न्यूज़ जो रिपोर्टर इसाक सरकी लाइन ते मौजूद आहे। जी इसाक, अपडेट कजो। जी बिल्कुल फज़े ॾिसो अदालत हुकुम खां पोइ जेको इस्लामिया कॉलेज के खाली कराइण लाइ जेको पुलिस जी जेकी नफ़री आहे उहा पहुची चुकी आहे। जॾहिं त पुलिस जी जेकी वॾी नफ़री आहे उहा इस्लामिया कॉलेज पहुची चुकी आहे। जॾहिं त इन हवाले सां जेको पुलिस जो चवणु आहे त मुमकिन तौर ते थी सघे तो मज़ामत जो जेको आहे वाक़ियो पेश अचे। इन हवाले सां जेकी वाटर कैनन जी गाॾी आहे उहा बि पहुचाई वई आहे। जॾहिं त इस्लामिया कॉलेज खे जेको प्राइवेट जेको प्रॉपर्टी जे तौर ते इस्तेमालु कयो वियो। SHO जमशेद जो चवणु आहे जॾहिं त गुज़िरियल 40 सालनि खां अदालत में जेको केस हले पियो जंहिंमें कॉलेज जे कब्ज़े जो जेको कब्ज़ो ख़तमु थी वियो आहे। इन हवाले सां जेको खाली कॉलेज आहे जेको कॉलेज आहे उनखे खाली करण लाइ पहुता आहियूं। उनजो चवणु आहे त असां सां गॾु अदालती जेको बेलिफ आहे उनजी सपोर्ट करण लाइ पहुता आहियूं ऐं जेको बेलिफ आहे उनखे जेको अदालत हुकुम ॾिनो आहे त जेकी कॉलेज आहे उनखे खाली कराए रिपोर्ट पेश कई वञे। त SHO जमशेद जो चवणु आहे त वाटर कैनन जी गाॾी बि पहुची चुकी आहे ऐं वॾी नफ़री जेकी आहे उहा बि पहुची चुकी आहे। पर इन हवाले सां जेके अंदरि शागिर्द हुआ उन्हनि पारां जेको रोड बंदि करे एहतिजाज शुरू कयो वियो आहे। बेलिफ जो चवणु आहे त अॼु हर हाल में जेको आहे कॉलेज उहो खाली कराए करे रिपोर्ट जेकी आहे उहा सूमर ते अदालत में पेश कई वेंदी। जी ठीकु आहे इसाक, वॾी महिरबानी। तफ़सील ॾिनव।